सिंध में कामूरनि जो मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। चीफ सेक्रेटरी जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जे एडी इम्तियाज़ अली शाह खे उहिदे तां हटाए एडिशनल चीफ सेक्रेटरी ख़ालिद हैदर शाह खे चार्ज ॾिनी वई आहे। ज़मीर अब्बासी खां लैंड यूटिलाइज़ेशन खाते जी चार्ज वापसि वरिती वई। सलीमुल्लाह उढो खे हिकु भेरो ॿीहर डीसी मलीर मुक़ररु कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, नूर मुस्तफ़ा लगारी खे एंटी करप्शन मां बदिली करे डीसी टंडो अलैयार मुक़ररु कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया, सिंध में कामूरनि जो मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। चीफ सेक्रेटरी जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट जे एडी इम्तियाज़ अली शाह खे उहिदे तां हटाए एडिशनल चीफ सेक्रेटरी ख़ालिद हैदर शाह खे चार्ज ॾिनी वई आहे। ज़मीर अब्बासी खां लैंड यूटिलाइज़ेशन खाते जी चार्ज वापसि वरिती वई। सलीमुल्लाह उढो खे हिकु भेरो ॿीहर डीसी मलीर मुक़ररु कयो वियो आहे। नूर मुस्तफ़ा लगारी खे एंटी करप्शन मां बदिली करे डीसी टंडो अलैयार मुक़ररु कयो वियो आहे। तफ़सील मां कराची मां ख़ालिद जलपाणी खां। जी ख़ालिद, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत जे कामरनि में मसइले जी बदिलियूं थियूं आहिनि। चीफ सेक्रेटरी जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो आहे। सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो एमडी आहे इम्तियाज़ अली शाह, उनके उहिदे खां हटाए करे उन जेका चार्ज आहे एडिशनल चीफ सेक्रेटरी सैयद ख़ालिद हैदर शाह खे ॾिनो आहे। अहिड़ी तरह ज़मीर अब्बासी खां लैंड यूटिलाइज़ेशन वारे खाते वापसि वरितो वियो आहे, जेके एसएमजी वणी वियो आहे। अहिड़ी रीति सलीमुल्लाह उढो आहे, हिकु भेरो ॿीहर जेका आहे डीसी मलीर मुक़ररु कयो आहे। डीसी मलीर खे जेका एसएमजी वणो आहे। नूर मुस्तफ़ा लगारी आहे में उन्हनि खे बदिली करे टंडो अलैयार खे डिप्टी कमिश्नर मुक़ररु कयो। अहिड़ी रीति अबरार अहमद जाफ़र खे डीसी जेकंदार मां बदिली करे ईस्ट मुक़ररु कयो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां जेका मुक़ररनि में बदिलियुनि वारो नोटिफिकेशन जारी कयो आहे। डायरेक्टर एंटी राजा तारिक खे जेका बदिली करे डीसी खे अमरी मुक़ररु कयो वियो आहे। ठीकु आहे, महिरबानी अवां जी ख़ालिद आगाह करण लाइ।